सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। या शादी जो मकसद इंसान की शुरुआत घर के प्यार से, विश्वास, श्रद्धा से अॻिते वधाए। जॾहिं प्यार ऐं मोहबत सां घर वधंदो आहे त पोइ उते सुख समृद्धि, खुशी खुशहाली, वाधारो सभु वास कंदो आहे। इन करे घोट कुंवार ॿई चइबा गाॾीअ ॿ पहिया। इहा हक़ीक़त आहे त उहे गाॾीअ ॿ पहिया हूंदा आहिनि, पर उन सां इहा बि हक़ीक़त आहे त ॿई पहिया पाण में कॾहिं कोन्हे मिलंदा। हिकिड़ो हिकु तरफ़ हूंदो आहे, ॿियो ॿिए तरफ़ हूंदो आहे, पर उन्हनि में विच में जेका सराई हूंदी आहे उहा ॿिन्ही खे मिलाए करे रखंदी आहे। तंहिंजे करे जीवन खे हलाइण जे लाइ उहे ॿई पहिया न मिलंदा। जेकर ॿई पहिया मिलंदा त ॿई किरंदा वेंदा, पर अलॻि अलॻि विच में सराई हूंदी त पोइ गाॾी हलंदी। जो मक़सद इहो हूंदो आहे त जीवन सिर्फ़ उन्हनि ॿिन्ही जो न हूंदो आहे। ज़िंदगी हक़ीक़त में सब जो ख्याल रखण ऐं सभ खे संभाले करे हलण में हूंदी आहे। छाकाणि मुंहिंजा माउ पीउ, ॿिन्ही तरफ़ जा ॾाॾी ॾाॾा जेके बि हूंदा आहिनि, दोस्त साथी ॿार, ख़ासि करे वॾा, जॾहिं खां ॿार पैदा थींदा आहिनि उन ॾींहं खां हिकिड़ा सपना सजाइण शुरू कंदा आहिनि। पोइ लोरी में ई ॻाईंदा आहिनि, वॾो थींदो, अॻिते ईंदो, असांजी संभाल कंदो, कुंवार आणींदो, संतान वधंदी, असांखे सुख मिलंदो, मान मर्यादा इख़लाक़ सां असांजो जीवन अॻिते वधंदो। ऐं हक़ीक़त में उहा चाहत तपस्या जो रूप अख्तियार करे वेंदी आहे। इन उहा चाहत हूंदी आहे। तंहिंजे करे ॿिन्ही जो इहो फ़र्ज़ु हूंदो आहे त सभ खां पहिरीं उनजी ख़्वाहिशनि, उनजी चाहतुनि, जेके जेके उन चाहतूं रखियूं त असां में वाधारो अचे, सुख समृद्धि अचे, ख़ुशी खुशहाली अचे, प्यार ऐं मोहबत हुजे, असांजो सहारो हुजनि। तंहिंजे करे सभ खां पहिरीं उनजे सपननि खे साकार करणो आहे। ऐं उनखां बाद जॾहिं उन्हनि जा सपना साकार थींदा आहिनि, इंसान पाण पैदा उन्हनि ख़ूबियुनि खे कंदो आहे त पोइ जेके ॿार पैदा थींदा आहिनि उहे संस्कार ॿारनि में ईंदा आहिनि। ऐं पोइ जनरेशन टू जनरेशन, पीढ़ी पर पीढ़ी। तंहिंजे करे कॾहिं बि पाण में विश्वास जी कमी न हुअणु खपे। ॿिन्ही खे पंहिंजो जीवन अहिड़ो गुज़ारणु खपे जे कॾहिं बि विश्वास खे धचको न लॻे। पंहिंजी नज़र, पंहिंजी नीयत उहा हमेशह साफ़ हुजणु खपे। जीअं नज़र ऐं नीयत सही हूंदी आहे त पोइ जीवन भर सदाई सुख ऐं समृद्धि रहंदी आहे। जॾहिं नज़र ऐं नीयत फिसलंदी आहे पोइ सभु कुझु फिसलजी वेंदो आहे। जेकॾहिं नज़र ऐं नीयत सही हूंदी आहे त पोइ जीवन दुख में बि सुख पइजी वेंदो। बस जेकॾहिं नज़र ऐं नीयत जी कमी ईंदी आहे, तंहिंजे करे शादी खां अॻु में ॿिन्ही खे इहा छूट हूंदी आहे त पंहिंजी सोच, पंहिंजे अंदाज़, पंहिंजी चाहतुनि सां पंहिंजो चुनाव करणु।
लेकिन शादी का बाद मेरी जो विश्वास मजबूत हो जाता है, मेरी सोच गुजर कर ऐं विश्वास पाण में एतिरो मज़बूत त पोइ बि पाण ते विश्वास हुजे त असांजो थी नथो सघे कुझु बि ग़लति।